बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। हुसन अब्बास तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। अॼु असां हिकु मोरे शहर सां लॻ दरसन में साईं सवल सरकार जे माना नंगरी में हिकु अहिड़ो हकीम जेको इंतिहाई ज़बरदस्त हकीम जेको हज़ारे माण्हुनि जो फ़ी सबीला इलाजु करे थो ऐं हिकिड़ो बहितरीनु मोरे जे ग़रीब ऐं मिसकीन बेपहुच माण्हुनि ऐं कई वॾेरनि बि काफ़ी सारा माण्हू मोरे जा जेको आहे सो हकीम साहिब खां दवा वठंदा आहिनि। पाण बहितरीनु क़िस्म जो हकीम आहे, हिन ते कुदरत इलाही महिरबानी आहे ऐं अक़ीदे जी बि ॻाल्हि हूंदी आहे, पर हिन वटि हिकिड़ो रियल हिकमत आहे। हिन साईं सवल साईं ख़ुदि जेको आहे सो साईं जी ख़िदमत करे थो, साईं खे दवा बि साईं ॾिनी आहे ऐं साईं हिन ते इलाही महिरबानी आहे। अफलातून साहिब सां जंहिंसां असां पाण गॾु वेठा आहियूं, इन जूं ॾाढियूं ख़ुशूसियात आहिनि। हिकिड़ो एॾो बहितरीनु क़िस्म जो हकीम आहे, दिलचस्प हकीम आहे, जो हिन वटि मरीज़ जेके आहिनि उहे बि ठीकु थियो वञनि ऐं हीअ बहितरीनु दवा ॾींदो आहे। हीअ पंहिंजो तारीफ़ बि पाण कराईंदो ऐं पाण चवंदा साईं अस्सलाम वालेकुम, ख़ुशि आहियो, ख़ैरु अथव? ठीकु आहे सर, तव्हां हिकु त पंहिंजो तारीफ़ बि करायो ऐं तव्हां कहिड़नि मर्ज़नि जो इलाजु कंदा आहियो? जी, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो आहे शहज़ादो डॉक्टर गुलाम अकबर सूमरो लुकमान हकीम अफलातून मोरो दरस 9 खां वठी 3 बजे ते हर आचर ते साईं सवल सरकार वटि कंहिं पढ़ंदो आहियां। कहिड़ो भेणियूं ॿाहिरि सभु जेके माण्हू ईंदा आहिनि मुस्लमान ॿाहिरनि जी ख़िदमत कंदो आहियां। मां ॿाहिरि मुल्क जो हकीम आहियां, पंहिंजे देश वतन में जी पंहिंजे मुल्क में आवाम जी ख़िदमत थो कयां। जीअं पेट में भर्थी, कब्ज़ी, गैस, जलन, अंगारी, बवासीर, पथरी, शुगर, कैंसर, टीबी, अल्सर, दमो, सहको, कारी साई पीलिया, हेपाटाइटिस सी, बेऔलादिया, नामर्दा, फटा फुरड़िया, खारशा, मलवा, ॾढरा, नासूरा, एलर्जी, आवड़िया, फुरड़िया, छपाकुआ, चमड़ी जूं तरह तरह जूं बीमारियूं हूंदियूं आहिनि, या इर्गिनिसा, सूरा, छिकिया, चुका, चेल में गेपा, उथण वेहण में तकलीफ़, हॾ जो बुखार, अखियुनि मां पाणी, दिमाग़ ते बोझा, निंड नाहे, ब्लड प्रेशर किरियल आहे। ऐं ॿियो ॾंदनि जा कुझु फार्मूला ॾींदा आहियूं। ॾंद कारे माछा थी वेंदा आहिनि, के चेहरे जा क्रीम ॾींदा आहियूं, के जोड़नि जी गोॾनि जा सूर हूंदा आहिनि, हथ पेर सुन थी वेंदा आहिनि। ॿाहिरि मुल्क जो हकीम आहे, हर क़िस्म जो इलाजु कंदो आहियां। मां दरसन में रहंदो आहियां साईं सवल सरकार वटि, हर शहर में मुंहिंजा वारा लॻंदा आहिनि ऐं इहो ई चवंदा आहिनि हीउ शहज़ादो अफलातून हकीम असां ग़रीबनि जे लाइ फ़रिश्तो आहे। हर क़िस्म जो इलाजु कंदो आहियां। जीअं थी वियो न भर्थी, कब्ज़ी, गैस, जलन, अंगारी, बवासीर, पथरी, शुगर, कैंसर, टीबी, अल्सर, दमो, सहको, कारी साई पीलिया, हेपाटाइटिस सी, बेऔलादिया, नामर्दा या चमड़ी जूं बीमारियूं आहिनि। अफलातून हकीम आहियां, साईं सवल सरकार जो इलाजु कयो आहे, सॼी दुनिया जो इलाजु कयो वेठो आहियां। माशा अल्लाह, मुंहिंजो रिकॉर्ड ओके आहे ऐं मां इहे चवंदा आहिनि ग़रीबनि जे लाइ फ़रिश्तो आहे। साईं तव्हां मोरे में तव्हां अफलातून साहिब जो तारीफ़ ॿुधो, ॾाढो टिपिकल क़िस्म जो तारीफ़, बहितरीनु क़िस्म जो हकीम। साईं तव्हांखे मोरे में केतिरो अरसो थियो आहे? तव्हां घणनि सालनि खां मोरे में रहो था ऐं मोरे जे केतिरनि माण्हुनि जो तव्हां इलाजु कयो आहे? वधीक जे लाइ सूमर सोलंगी साहब ई केटीअन मोरे दर्शन जो आहे। सोलंगी साहब, सूमर सोलंगी साहब 15 सालनि जो मुंहिंजो इन सां पुराणो वास्तो आहे मोरे में। जॾहिं मां हिते माण्हुनि जा ॿाहिरि मुल्क मां आयोसि, पोइ मोरे में इस्पताल खोलियमि, हज़ारनि माण्हुनि खे दवा ॾिनमि। माशा अल्लाह, हिन वक़्तु मां मशहूरु हकीम आहियां, अफलातून हकीम, ॿाहिरि मुल्क जो हकीम। हर क़िस्म जो एतिरनि माण्हुनि जो इलाजु कयो आहे जेके सभु माण्हू चवंदा असां पैसो नथा ॾेई सघूं, दुआ ॾेई सघूं था। मां पैसनि जो पुॼारी न आहियां, मां इंसानी हुकूक इंसान जी ख़िदमत कंदो आहियां। मां चवंदो आहियां इंसान जी ख़िदमत करण में अलाह राज़ी थींदो आहे। साईं तव्हां मोरे जे केतिरनि माण्हुनि जो इलाजु कयो आहे? मां साईं माना मोरे में जेको आहे सो तमामु माना अधु शहर खां बि मथे मां इलाजु करे चुको आहियां ऐं बाक़ाइदे सां मोरे में वेंदो आहियां। जेॾा केॾा माना इज़त मिलंदी आहे, सभु चवंदा आहिनि हीउ वॾो हकीम आहे। ऐं मां अहिड़ा इलाज कया आहिनि जेके बाक़ाइदे डॉक्टर न करे सघिया, उन्हनि जा इलाज मूं कया आहिनि। मूं वटि रिकॉर्ड आहे, सबूत आहे। भला असां हिकिड़ी ख़ुशख़बरी ॿुधी आहे माशाअल्लाह, त तव्हांजी मंगणी बि थी चुकी आहे, हकीम साहिब जी मंगणी थी आहे। हा साईं, इहो सॼो कैरेडिट साईं सवल ॾांहुं वञे थो। हे मां ॿाहिरि मुल्क जो हकीम आहियां, हे मुंहिंजो फ़ोटू आहे। पहिरीं कातिला शरीफ़ जो दीदार कराईंदासीं, उन खां बाद में पंहिंजो ॿियो सिस्टम तव्हांखे ॾेखारींदासीं। हाणे हे ॾिसो, हीअ साईं सवल सरकार आहे। साईं सवल सरकार जो मां झाड़ूदार गादी नशीन फ़क़ीर आहियां। मां ख़िदमत कंदो आहियां, पीरनि मुर्शदनि जी ड्यूटी ॾींदो आहियां। उहे 15 साल महिनत कई आहे। लॉकडाउन टुटण खां, लॉकडाउन टुटंदो पोइ मां शादी कंदुसि। हीअ मुंहिंजो फ़ोटू आहे साईं, मुंहिंजे मुर्शद जो फ़ोटू आहे ऐं हीअ ॾांहुं बि फ़ोटू साईं ॾिसी सघो था। हे मां शहज़ादे डॉक्टर गुलाम अकबर सूमरो लुकमान हकीम अफलातून जी फ़ोटू आहे, तस्वीर आहे ऐं बाक़ाइदे सां। हाणे हीअ ॾिसो साईं मुंहिंजा, ऐं को बि कंहिं बि भाउ खे तकलीफ़ हुजे त हीअ बयानु पढ़ो मुंहिंजो, हेॾे बयानु। हे हकीम साहिब जो हिते बयान बि लिखियलु आहे ऐं कंहिंखे बि अलाह साईं सभिनी खे सिहत ॾिए, पर जेकॾहिं कंहिंखे तकलीफ़ आहे त असांजे हकीम सां राब्तो करे सघे थो। साईं तव्हांजी इहो त ॿुधायो त तव्हांजी शादी कॾहिं आहे? साईं ॿुधाए सघूं था साईं। हे न, हीअ असांजो हिकिड़ो वॾेरो आहे, दोस्त आहे पंहिंजो, ऐं बाक़ाइदे सां इहो मुंहिंजी गारंटी ॾियणु चाहे थो त वाक़ई सुभाणे ठीकु आहे साईं, ॾिसी छॾियो न। हाणे बसि इहो अची वियो, ठीकु आहे। हाणे वरी ॿियो सिस्टम ॾेखारे, हिकिड़ो पनो रहे।
साईं साईं सवल सरकार जो झाड़ूदार गादी नशील फ़कीर आहियां पुराणी तस्वीर आहे साईं सवल सरकार ऐं मां पंहिंजी लॉकडाउन ख़तमु थींदो त मां पंहिंजे दोस्तनि भाइरनि खे इहा दावत ॾियणु चाहियां थोरो वेझो करियो साईं जो वठो त साईं पंहिंजी शादी जी दावत साईं कीअं साईं लॉकडाउन जे करे मां शादी न करे सघियो आहियां शादी मुंहिंजी रुकिजी वई आहे बेवाही औरत आहे उन सां शादी थो कयां जंहिंजा बच्चा आहिनि जंहिंमें अलाह राज़ी थी वञे मूंखे बेवाही औरत खपे जेकी उहा डॉक्टरणी हुजे हकीम हुजे जेको औरतुनि जो इलाजु करे मां मर्दनि जो इलाजु कयां ऐं लॉकडाउन टुटंदो लॉकडाउन ख़तमु थींदो पोइ मां शादी कंदुसि पोइ 4 लख भेणनि भाइरनि खे दावत आहे 4 लख घणनि माण्हुनि खे 4 लख आल पाकिस्तान भेणनि भाइरनि खे दावत आहे मां तारीख़ पोइ ॿुधाए सघां थो लॉकडाउन ख़तमु थिए पोइ मां शादी कंदुसि मां तारीख़ पोइ ॾेई सघां थो ऐं असां उठ पाॾा फाड़ा हरण दुंबा घटा ॿकर जी गोश्त जी दावत आहे सुमरा बिरादरी दोदे ख़ानदान जा सरदार सुमरे ख़ानदान जा सरदार इहे जेके बि माण्हू आहिनि सभिनि खे मां पंहिंजे दिली जान सां माना इज़त ॾियणु चाहियां थो दावत ॾियणु चाहियां थो मां बि दोदे ख़ानदान जो सरदार ख़ानदान जो सूमरो आहियां मां पंहिंजे सरदार क़ौम खे बि दावत ॾियणु चाहियां थो त मुंहिंजी शादी में ज़रूरु शरीक थींदा महिरबानी साईं 4 लख माण्हुनि जो इंतज़ाम कयो पिया साईं साईं वटि सर कॾहिं खां रहो पिया साईं तव्हांखे तोहफ़ा बि ॾिना साईं ॿुधो ताईं ज़मीन बि साईं 2 एकड़ ज़मीन ॾेई छॾी आहे 2 करोड़ जो बंगलो ॾेई छॾियो आहे ऐं साईं जो इलाजु कयो आहे साईं जा 4000 माण्हुनि जो इलाजु कयो आहे ॿाहिरि मुल्क रहंदो हुउसि उते साईं मूंखे न छॾियो चई बाबा तूं मूंसां रह जेको खपे मां ॾींदो साईं तुंहिंजी शादीअ ते मां पाण ख़ुदि नचंदुसि साईं सवल सरकार जो चवणु हाणे शादी करी बि इनशा ताला बसि लॉकडाउन ख़तमु थींदो मां शादी कंदुसि न त नथो करे सघां छो जो माण्हुनि खे बि त ख़बर पवे न साईं सवल सरकार छा आहे त 4 लख माण्हू अचनि त माण्हुनि जा दिमाग़ खोलनि त साईं सवल छा आहे साईं सवल वॾी हस्ती आहे उहो मुर्शद आहे उहो पीर आहे उहो मुर्शद आहे उहो अलाह जो वली आहे मां उनजो गादी नशी आहियां झाड़ूदार ख़िदमतगार आहियां मां त चवां 4 लख माण्हू अचनि त माण्हुनि खे ख़बर पए त साईं सवल छा आहे त पोइ अखि खुलंदी माण्हुनि जी इन जे करे मां इंतज़ारु कंदुसि लॉकडाउन ख़तमु थींदो पोइ शादी कंदुसि साईं सवल बादशाह असांजे हिन शहर मोरे पसगिरदाई ऐं सिंध जी हिकिड़ी वॾी गादी आहे ऐं साईं सवल इन शहर जे आसपास पंहिंजे मुरीदनि जे लाइ छपर छांव जी हैसियत रखे थो अफलातून सां असां हिते कचहरी करणु आयासीं ऐं इलाही मज़ो बि आयो इन खां दवा बि मूं वरिती हुई ऐं तव्हां बि अफलातून वटि हर क़िस्म जो इलाजु अथव ऐं जहिड़ियूं हालतूं आहिनि त तव्हां सभिनी खे दवा वठणु खपे ऐं साईं पैसा माना साईं जे लाइ अहमियत कोन था रखनि साईं सां माना माण्हू दोस्त राज भाग साईं इंतिहाई मसरूफ़ शख़्स थियो मुंहिंजो वारो लॻंदो आहे हर शहर में जेके तव्हांखे ॿुधायां थो मशहूरु थियल आहियां जीअं ठठो साकरो ॿुआरो ॻाढ़ो सिजावल चूअड़ केटी बंदर बठोरो नंगर पारकर मिठी कुनीरी उमरकोट मीरपुर खां जाती हकी शाह जुॾो दड़ो बठोरो ॻाढ़ो शहर इहे वॾी बीमारी हूंदी आहे उते मावा गुटका मेनपुड़ी सोपारियूं इहे खाइनि था पोइ उन्हनि जो पेट जी कब्ज़ी वग़ैरह घणी रहंदी आहे पेशाब में कतरा ईंदा आहिनि ऐं सीने जी जलन अंगारी बदहाज़ मोबिलिट ग्रुप ईंदो आहे माना कमज़ोरी तमामु घणी हूंदी आहे एॾे लाड़ इन सिंध इलाइक़े जा माण्हू आहिनि ऐं ॿियो वरी मां कराची में पहिरीं रहंदो हुउसि जीअं कराची मलिर कैंट मलिर हाट मलिर 15 चोटा गेट पंजाब टाउन वाल्स गेट न्यू कराची सदर क्लिफ्टन क्या माड़ी अब्बस मार्केट टिक रोड शेर शाह लालू के तारिक रोड काला बोर्ड 3 नंबर कोरंगी 4 नंबर कोरंगी न्यू कराची ली मार्केट नागन चौरंगी प्याला होटल फरीद कॉलोनी फ़कीर कॉलोनी लियारी टावर अब्दुल्ला शाह गाज़ी हर शहरनि में मुंहिंजा वारा लॻंदा आहिनि चवंदा आहिनि ऐं ग़रीबनि जो दोस्त आहे फ़रिश्तो आहे ऐं 2000 रुपए दवा 500 में ॾींदो आहे दुआ जो वंड वठंदो आहे ऐं उहो होटलनि जा खाधा खाइण जे करे जीअं खाईंदा आहिनि न जीअं चिकन टिक्का चिकन फ्राई चिकन कढ़ाई चिकन रोस्ट चिकन भुगल शामी का फ्राई साल में नारियल भुने कीमा सालन टिंडो आलू सब्जी प्याज दाल में सागे फ्राई बे पालक रोस्ट कीमा झींगा कोरमा बिरयानी चपली कबाब पोइ चवंदा बवासीर थी पियो पथरी थी पियो शुगर थी पियो मुतलब बीमारी थींदियूं कबस 72 बीमारी जी जड़ आहे घणो खाधो खाइणु ग़लति आहे ज़हर आहे खाधे घटि खाधो खाइणु सिहत आहे खाधे जे मथां पाणी नाहे पीअणो पाणी अवल पीअणो आहे 10 मिंट रखे पोइ पाणी पीए राति जो सुम्हो पाणी पी सुम्हो निंड मां उथो त पाणी पीओ ऐं तव्हां चवंदा न हा भई सुबुह के टाइम पे दूध पती चांहि लेके आ इहो तव्हांजो नामर्द कंदो दूध पती चांहि नामर्द कंदो चांहि खां पोइ हिते हटो ताज़ो पाणी पीअंदा कयो साईं आलमी लेवल जो इहो जेको आहे सो पंहिंजो बयानु जेको आहे सो उनजो इज़हार कयो आहे ऐं हाणे त मां सम्झां थो तव्हां जेके बि दोस्त आहियो ऐं जिथे बि सॼी सिंध जा दोस्त साईं जो नंबर बि असांजे उते स्क्रीन ते मौजूदु आहे तव्हां उहो नंबर ॾिसो जेको साईं जो नंबर आहे मोबाइल जो साईं खां तव्हां टाइम वठी अची सघो था ऐं अफलातून हकीम ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जो हकीम आहे तव्हां हुनजी कचहरी ॿुधी ऐं त ॾाढो लुत्फ़अंदोज़ थियो आहियां साईं सवल सरकार जो 4थो नंबर पुट मां आहियां जेको मां ग़रीबनि जे लाइ फीस बि लाइ इलाजु कंदो आहियां मां पैसनि जो पुजारी न आहियां जेको दुआ जो वंड ॾींदो मां बिस्मिल्लाह दुआ बि ॾींदासीं दवा बि ॾींदासीं दुआ बि ॾींदासीं दवा बि ॾींदासीं पैसनि जो पुजारी न आहियां मां साईं सवल सरकार जो पुटु आहियां ख़िदमतगार आहियां ऐं मां लालच न रखंदुसि पैसनि जी बसि तव्हां अचो मुंहिंजी दावत आहे तव्हांखे वाह
साईं अव सभिनी खे दावत ॾेई छॾी आहे सॼी सिंध में। मां सम्झां थो अहिड़नि हकीम, अहिड़े हकीम जी तव्हां कॾहिं कचहरी ॿुधी बि कोन हूंदी। हीअ हिकिड़ो ज़बरदस्त। ऐं ॿियो वरी साईं सवल वटि रहनि था। साईं सवल जा माण्हू आहिनि। साईं सवल त माना हिकिड़ो अलाह जो वली आहे, वॾी हस्ती आहे, हुनजो हुते वॾो इज़त मक़ाम रुतबो आहे। उहो अलाह जो वली आहे। मां बि गादी नशीन फ़क़ीर आहियां, झाड़ूदार आहियां, ड्यूटी ॾींदो आहियां, साईं सां गॾु रहंदो आहियां, 15 साल थी विया आहिनि ड्यूटी ॾींदो आहियां, साईं जो फ़क़ीर आहियां। मां दुआ बि ॾींदो आहियां, दवा बि ॾींदो आहियां, पैसनि जो पुजारी न आहियां। मूं वटि सभु क़िस्म जा इलाज आहिनि। तव्हां रुगो फ़ोन करे राब्तो कंदो, तव्हांखे ॿुधाईंदासीं। हा ज़बरदस्त। इजाज़त। हा साईं, बिस्मिल्लाह, महिरबानी।